सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जामशोरो, मेहड़, बान सैयदाबाद, सुईगेस, कंदाकोट, दात लेगारी ऐं कोटड़ीअ में धारनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मेहड़ में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि हथनि में प्ले कार्ड खणी घंटाघर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। बान सैयदाबाद में सिंध यूनाइटेड पार्टी पारां जाली डोमिसाइल ठाहिण ऐं सिंध जे हक़नि ते धाड़ा हणण ख़िलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइम करे एहतिजाज कयो वियो। सुईगेस में सिविल सोसाइटी पारां धारनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ अली CNG खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाज कयो वियो। कंदाकोट में यूथ एक्शन कमेटी पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे धारनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। दात लेगारी में सिविल सोसाइटी, शागिर्दनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां धारनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ दात लेगारी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां सिंध में धारनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त करण बैदि जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई वई। कोटड़ी में अवामी जमहूरी पार्टी ऐं सिंध यूनाइटेड पार्टी पारां जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ धार रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते अॻवाननि शाहज़ैब अतार, मुज़म्मिल अब्बासी, दरिया ख़ान लगारी, आसिफ राजपर, अयाज़ खोसो, वक़ार अहमद समो, क़ुर्बान पवार ऐं ॿियनि चयो त सिंध जे हक़नि ते धाड़ो हणी ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे चंद पैसनि एवज़ डोमिसाइल ठाहे ॾिना पिया वञनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हुननि चयो त सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान नौकरियुनि लाइ दर जा धिका खाइण सबबि डिग्रियूं साड़ण ते मजबूर थी विया आहिनि, पर सिंध सरकार सिंधी नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो हणी धारनि खे नौकरियूं ॾेई धरती धड़नि सां नाइंसाफ़ी करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जाली डोमिसाइल रद्द करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk